अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। ॼामशोरो मां राजा रमीज़ जी रिपोर्ट मूजिब नूरियाबाद वटि M9 मोटरवे ते पिकअप सुज़ुकी कल्टी थियण सबबि वॾे पैमाने ते मंशियात कल्टी थियल सुज़ुकी मां ज़मीन ते किरी पई। 1 कलाक खां पोइ नूरियाबाद पुलिस पहुची सुज़ुकी खे तहवील में वठी छॾियो। ॿुधायो पियो वञे त अथाइल समूरी मंशियात खे उतां जी पुलिस गुम करे छॾियो आहे। फर्ज़ी कार्रवाई ॼाणाए कुझु कटा ज़ाहिर करे मंशियात हथ जी दावा करे छॾी आहे। यादि रहे त मंशियात सां भरियल गाॾी रोड रस्तनि तां सरेआम हली रहियूं आहिनि। जन बाबति ॿुधायो पियो वञे त ज़िले पुलिस मंशियात फरोशन खे क़ाबू करण में मुकमल तौर ते नाकाम थियो वञे। चेकिंग करण बावजूदि पुलिस मंशियात खे हथु करण में नाकाम रही आहे, जॾहिं त गाॾियूं कल्टी थियण या रोड हादसनि गाॾियुनि मां सरेआम मंशियात मिली रही आहे।